ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى أقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وآل بيته وبارك وسلم كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى آلهم وصحبهم وآل بيتهم وذرياتهم أجمعين अज़ीज़ान गिरामी ऐं मोहतरम व मुकरम मुझा बुजुर्ग ऐं भाइरो अल्लाह ताला जो फज़ल थियो जो अल्लाह से तव्हां असांखे हिन पिंडा में जमा फरमाए क़ुरान अज़ीम जे ॿुधण ॿुधाइण जी सआदत बख़्शी दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए हे रजब मुरजब जो महीनो हली चली रहियो आहे हिन महीने जी 27 वारी रात अल्लाह से बिनी जान जे सरदार मिठे मोहम्मद करीम के मेराज नसीब फरमाया मुझा अजीजों मुझा दोस्तों मुझा भाइरों वाह जो अल्लाह समाज न मुझे प्यारे मोहम्मद करीम अल्लाह से के चयो न आखियो न इलाज मन से मेरियूं कयूं अणो घुरियो अल्लाह से नबी से इहो तोहफ़ो मेराज वारो नसीब फरमाए हेॾो हज़रत मूसा अलैहिस्सलाम निमाण ने खणी अल्लाह से इलाज तो करे मिठो तो करे मेरियूं तो करे रब अरनी ओ मुझा अल्लाह तो पाण मांखे ॾेखार ओ मुझा अल्लाह तुझे कलाम में वॾो मज़ो आहे तुझी कचहरी में वॾो मज़ो आहे तुझी ज़ियारत में दलाए केॾो न मज़ो हूंदो रब अरनी ओ मुझा रब साईं तूं पंहिंजी ज़ियारत मांखे अल्लाह से हिकिड़ो ई जवाब ॾियोसि लन तरा मूसा हरगिज़ तूं अल्लाह जी ज़ियारत नथो करे सघीं मूंखे नथो ॾिसी सघीं ॾाढो मूसा अलैहिस्सलाम गुणो मिथूं खे वेड़ियूं खे इलाज खे अल्लाह से फरमायो मूसा तुझे अखियुनि में मां उहा ताक़त ई न रखी आहे जो मुंहिंजी ज़ियारत तुझे जिस्म में वो पावर ही न रखियो आहे जो मां अल्लाह जी तजरियूं बर्दाश्त करे सघे जेकॾहिं नथो तुमड़े ऐं रोए थो इलाज करे थो त भला सुभाणे अची जाए
मां थोड़ी नूर जी तजल्ली तुझे मथों छिलाईंदो जेकॾहिं उहा बर्दाश्त करे तो पोइ ज़ियारत बि कराईंदो हज़रत मूसा फरमायो सही आहे ॿिए ॾींहुं हज़रत मूसा तयारी करायो चढ़े थो जबल ते जो भी पागल तो अल्लाह से फरमाया मूसा काॾे थो अचे जिसे तो पाण फरमायो सुभाणे मां थोड़ी नूर जी तजल्ली तुझे मथों छिलाईंदो जो बर्दाश्त करे तो ज़ियारत बि कराईंदो मां तुझी ज़ियारत लाइ बि अचां अल्लाह से फरमायो अचे तो मुंहिंजी ज़ियारत लाइ वरी पातियो तो जे चप्पल फखलान अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस दुआ तंहिंजे करे तूं हाणे ईअं कर पोइ हिते वापसि थी पहिरीं चुपियूं लाइ बाद में तूं जबल ते चढ़ी आ हज़रत मूसा पोइ हिते मोटियो चुपियूं लाइ पोइ जबल ते चढ़ियो अल्लाह फरमाए काबू कजाए पाण खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सही मां हाणे काबू अल्लाह थोड़ी नूर जी तजल्ली हज़रत मूसा जे मथां लाइ हज़रत मूसा बेहोश थी किरी पियो सॼो जबल कोयला बणायो जॾहिं हज़रत मूसा खे होश आयो सजदे में किरी पियो अल्लाह से फरमाए बराबर तूं सचो आहे मूंखे ताक़त न आहे तुंहिंजी ज़ियारत करण जी अल्लाह से फरमायो मां तोखे अॻे ई मूंसां ॾियमि जेकॾहिं मां अल्लाह से पंहिंजे ॾिसण जी कंहिंजे अखियुनि में ताक़त रखी आहे त उहो मिठो मोहम्मद करीम सुभाणे अल्लाह आस्ते रखे अञा ईमानी जज़्बे सां जेकॾहिं मां कंहिंजे जिस्म में पंहिंजे तजल्लियुनि बर्दाश्त करण जी ताक़त रखी आहे त उहो मिठो मोहम्मद करीम कुरान अज़ीम में अल्लाह सही मेराज जो हीअं वाक़ियो बयान फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर अञा बुलंद आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अल्लाह फरमाए मां पंहिंजे प्यारे मोहम्मद करीम बाने शेरे सब्र नसीब फरमाए मेराज अरूज नसीब फरमाए अल्लाह सही मुझे प्यारे मोहम्मद करीम के बस शेरे सब्र नसीब फरमाए एक ज़मीनी ॿियो आसमान वारो सफ़र अल्लाह सही मुझे प्यारे मोहम्मद करीम के मेराज वाली रात में बस सफर नसीब फरमाया एकड़ो ज़मीनी सफर ॿियो फिज़ाई आसमान वारो सफर ज़मीनी सफर जी शुरुआत थी बैतुल्लाह खां ज़मीनी सफर जो इख्तिताम थियो बैतुल मुक़द्दस ताईं वरी फिज़ाई आसमान वारो सफर शुरू थियो बैतुल मुक़द्दस खां वरी ख़त्म थियो अर्श अल्लाह ताईं अल्लाह ने बिनी सफर जो ज़िक्र कुरान अज़ीम में करण फरमाया है सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर
वाह जो अल्लाह से नबी से नवाजे वरी नवाज वाह जो अल्लाह से मेरा जवारो तो मुझे मिठे मोहम्मद करीम के नसीब फरमा हे हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान करे दो मिन्थू करे दो मेरू करे दो तने भी ज़ियारत नसीब न थी दे हेरो मुझो प्यारो मोहम्मद करीम न मिन्थ साईं कया न मेर कया न साईं ने ऐलान किया न दुआऊं घुरियूं साईं के या खबर ही नहीं त लाज़िम के मेरा जवारो तो अण घुरियो नसीब फरमाइंदो पानी ज़ियारत वारो तो अण घुरियो मुझे रब नसीब फरमाइंदो मुझे प्यारे नबी की खबर ही नहीं साईं आराम पजीरा में आने जे घर में निंड प्या सुता प्या हेरो अल्लाह साईं हज़रत जिब्राइल अमीन के हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम के रब साईं घुराए फरमायो वजो देर न क्यों बिस्तमो बुरा कायो मिनी जान जे सरदार प्यारे मोहम्मद करीम के वठी जो त मां अल्लाह रूबरू पानी ज़ियारत सां नवाजा ओ जने हज़रत जिब्राइल हज़रत मीकाईल बुराक काए जमीन दे पौधा साईं में हानी जे घर जे कोठड़े में आराम पजीरा बुराक बाहर घर जे प्यारो हज़रत जिब्राइल अमीन हज़रत मीकाईल गिरी पिया में हानी जे घर में हाने हज़रत जिब्राइल तो अल्लाह से अर्ज़ फरमाए ओ मुझे अल्लाह से तुझो प्यारो नबी दा आराम पजीरा निंड पिया हाने किया सुने मोहम्मद करीम के सुजा कजे क्यों थार जे दरवाजो खड़काए जे या आवाज लगाए जे अल्लाह फरमाए न दरवाजो खड़कायो न आवाज लगायो प्यारे मोहम्मद करीम के ताइन तरह सुजा जो इन कोठे जी छत चीरे ता भई अंदर दाखिल जो ओ जिब्राइल अमीन जेके मां अल्लाह से तो ये 300 पर सोन जा ॾिना तमाम नूर जा ॾिना तमाम ये 300 पर समेटे करे प्यारे मोहम्मद करीम जे कदम मुबारक में विछाए तमाम प्यारे नबी के निंड मुंह बेदार करण फरमाया हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान किया मिन्थू कयूं मेरियूं कयूं ज़ियारत नथी थे हेरो मुझो प्यारो मोहम्मद करीम निंड पियो आराम में अल्लाह साईं सोने साईं लाए जिब्राइल अमीन हज़रत मीकाईल अल्लाह मोकिले थो ऐं जॾहिं हज़रत जिब्राइल अमीन साईं के सुजाग जो साईं हैरान थिया साईं फरमायो जिब्राइल और मीकाईल जो हाल वाल की आया वो खैर में हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं अल्लाह से ताके घुराए तो पांजी ज़ियारत लाए पांजे दीदार जे लाए साईं फरमायो जॾहिं हज़रत जिब्राइल अमीन ये लफ्ज़ ॻाल्हाया मां मोहम्मद करीम जी ख़ुशी जी इंतहा न रही मुझे प्यारे साईं मुझे आका साईं फरमायो मां ॿाहिरि निकिरी आयो में हानी जे घर मां आबे ज़मज़म वाले कुवत मुझे जिब्राइल अमीन हज़रत मीकाईल वठी आया ऐं मुझे दिल मुबारक के चाक करे सीने मुबारक के चाक करे मुझे दिल मुबारक बाहर कड़ी करे मुझे ऑपरेशन करे आबे ज़मज़म वाले पानी से मुझे दिल मुबारक के धोई करे वापस फिट क्यों साईं फरमायो पोरी मुझे वठी आया बुराक जेको जन्नत मुकाया साहब फरमायो साईं बुराक केतिरो हो मुझे प्यारे साईं फरमायो गॾ हूं थोरो वॾ भरो खच्चर हूं थोरो हल्को साईं फरमायो वाह जो बुराक में स्पीड हुई जो जाते बुराक जी नज़र पई पए उते बुराक पंहिंजो कदम ऐं पैर पियो रखे वॾी रफ़्तार सां बुराक हले वॾी तेज़ी से और मुझे प्यारे साईं फरमायो ख़बर
भई मदीने शरीफ पुजियास साईं फरमायो ख़बर ही न पई वरी तुरसिना जबल वटि पहुतास साईं फरमायो ख़बर ही न पई मदीने जे इलाके में पुजियास साईं फरमायो ख़बर ही न पई एडी रफ़्तार सां बुराक हले पियो जो बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में अची पहुतास मुझे प्यारे साईं फरमायो जॾहिं मां बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में दाख़िल थियुसि अजीब व गरीब नज़ारो ॾिसण में आयो बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ जो हसीन जमील चेहरा श्रृंगार नज़र आया साईं फरमाया हसीन जमील माण्हू बैतुल मुक़द्दस शरीफ में बीठा सभई ॾाढ़नि वारा सभई फटकनि वारा साईं फरमायो मां जिब्राइल अमीन को पुछा के मां जिब्राइल दे हाल वाली केरनि ॾाढ़नि सुवारनि वारा फटकनि वारा हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं ये सब नबी आहिनि सब पैगंबर आहिनि सब रसूल आहिनि तव्हांजी ज़ियारत जे लाइ तव्हांजे इस्तक़बाल जे लाइ बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में जमा कया विया सवा लख नबी बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में जमा कया विया नबी साईं जी इस्तक़बाल जे लाइ नबी साईं जी ज़ियारत साईं फरमायो मां अञा ॾिसां पियो सभिनी खे त ॾाढो आदम ते सुरी आयो अची मूंसां भाकुर पाती मांखे चुनियो ॾिनी मूंसां प्यार कयो मुझे प्यारे साईं फरमायो ख़ुशीअ जे करे ॾाॾे जे खिलो पाणी वड़ी पियो जॾहिं ॾाढो वेही वेठो त ख़ुशीअ में मां मोहम्मद करीम जे अखियुनि मुबारकनि जो पाणी ढले न सघियो जॾहिं मां मोहम्मद करीम जे अखियुनि मुबारकनि मां पाणी वड़ियो त सभु नबी अखियुनि मुबारकनि मां पाणी वहाए वेठा अजीब माहौल थी वियो अजीब नज़ारो थी वियो साईं फरमायो ॾाॾे सां भाकुर पातो वाह जो ॾाॾे प्यार कयो वाह जो ॾाॾे मोहबत कयो ॾाॾे वाह जो चुमियो मांखे ॾिनो साईं फरमायो ॾाॾे सां भाकुर पाए वही हज़रत नूह सां भाकुर पातम बाबे सानी जो जेके लक़ब वही हज़रत नूह सां भाकुर पाए वरी हज़रत इब्राहिम सां मिलियो साईं फरमायो वारे वारे सां हिक हिक नबीअ सां मुलाक़ात कंदो जॾहिं मां फारिग थियो त सभु नबी सभु पैगंबर सभु रसूल सिफ़ा सिधियूं ठाहे बीह रहिया ऐं इमामत वारो मुसलो ख़ाली छॾियो साईं फरमायो मां जिब्राइल अमीन खे जमो जिब्राइल बरांदे आल वाल ए सब नबी ए सब पैगंबर ए सब रसूल सिफ़ा सिधियूं ठाहे बीठा इमामत वारो मुसलो ख़ाली छॾियो अथऊं त हज़रत जिब्राइल अमीन ते फरमायो साईं इमामत वारो मुसलो तव्हांजे लाइ ख़ाली आहे क़दम या मोहम्मद क़दम ओ सोननि जा सरदार अॻिते हली मुसले ते बि नमाज़ पढ़ायो त हिननि जी दिलि जी तमन्ना नबीअनि जी पूरी थी साईं फरमायो छा थो चए छा जी तमन्ना आहिनि हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं हर नबी पंहिंजे पंहिंजे दौरे में पंहिंजे वक़्त में लाज़िम टे दुआऊं घुरियूं हिक इहा दुआ घुरियूं त अल्लाह साईं जे मोहम्मद करीम जे सदके असांखे नबी बणायो थी महिरबानी फरमाए नबूवत वापसि करे असांखे सोने मोहम्मद करीम जो ग़ुलाम बणाए ऐं ॿिए नंबर ते हर नबी पंहिंजे वक़्त में इहा दुआ घुरी त अल्लाह साईं जंहिं सोने नबीअ जे सदके मिठे मोहम्मद करीम जे सदके असांखे पैगंबर रसूल बणायो थी असांखे उनजी ज़ियारत ज़रूर कराइजांइ ऐं टे नंबर ते हर नबी पंहिंजे दौरे नबूवत में इहा दुआ घुरंदा त अल्लाह साईं जे सोने मोहम्मद करीम जे सदके जान जोड़ी असांखे पैदा कई उन प्यारे मोहम्मद करीम जे कंद असांखे हिकु नमाज़ ज़रूर नसीब फरमाइजांइ उनजी पेशमामी असांखे ज़रूर नसीब फरमाइजांइ हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं पहिरीं दुआ अल्लाह साईं सभिनि जी रिजेक्ट कई मोटाई ऐं अल्लाह साईं फरमायो हाणे तव्हां नबी आहियो हाणे तव्हां उम्मती नथा थी सघो पहिरियों दुआ तव्हांजी समूह जी वापसि थी कई वञे बाक़ी रहियूं ॿ दुआऊं हिकु ज़ियारत वारी ॿी इमामत वारी अल्लाह साईं फरमायो तव्हांखे कारात
नसीब फरमाइंदो जे रात में मिठे मोहम्मद करीम जी ज़ियारत भी कराइंदो मां त प्यारे मोहम्मद करीम जे कदम नमाज भी नसीब फरमाइंदो साईं हिन जी हिक दिल जी तमन्ना पूरी थी वई जो तां जी ज़ियारत नसीब थी हाणे रही पे तनवीद दुआ तां इमाम तारीख कद भी आ मोहम्मद कदम सोना से अते अली मुसल्लत भी नमाज शुरू करायो जन जी बीबी दिल जी तमन्ना पूरी थी वई ओ मुझा बाहर अल्लाह दे नबी साईं वडो मान नसीब फरमा खातम नबीन बनाई ओ फरमाया कि रसूल अल्लाह वला कि रसूल अल्लाह व खातम नबीन पर अल्लाह ने मुझे प्यारे मोहम्मद करीम के सरताज लंबिया भी बनायो मुझे प्यारे मोहम्मद करीम के अल्लाह ने सरदार लंबिया भी बनायो मुझे प्यारे मोहम्मद करीम के अल्लाह ने इमाम लंबिया भी बनायो वाह जो अल्लाह ने मुझे प्यारे मोहम्मद करीम के इज्जत नसीब फरमायो माने शान नसीब फरमायो तने अल्लाह फरमायो वरफाना लक ज़िक्रक ओ प्यारा मोहम्मद करीम तुम अल्लाह संगे एडो प्यारो आ जो अल्लाह ने तोखे तो पाला बरतर बनायो पर तुझे जिक्र के पर तुझे नाले के भी अल्लाह ने एडी इज्जत नसीब फरमाया जो जाते भी अल्लाह जो नालो खजदो उते तो मोहम्मद करीम जो नालो जिक्र जरूर थी आजान में अल्लाह जो नालो तो प्यारे मोहम्मद करीम जो भी नालो ये मिल दिया अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह ओ मुझे प्यारा मोहम्मद करीम आज़ान में मुने मारो यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील अञा ईमान के लोग अञा बुलंद आवाज़ हाणे से थकी पिया जलसो ही हाणे शुरू थियो हाणे ताजी बेटी लो लगी पे आप रात जो 2 बजे तक के वेंदो ईमानी जलवे साजो सुभान अल्लाह दिल जी गहराई साजो सुभान अल्लाह दिल जी जज्बन साजो सुभान अल्लाह ओ मुझा अजीज मुझा दोस्त मुझा भाई वाह जो अल्लाह ने मुझे प्यारे साईं के इज्जत नसीब फरमा जिने शान में जिने मान में जिने मर्तबे में सजो कुरान मजीद भरियो पिया काजे अल्लाह ने नबी साईं जी शान में ये फरमायो फरमाया इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्ना शानिअका हुवल अबतर काज़े अल्लाह ने मुझे प्यारे मोहम्मद करीम ने शान मान मर्तबे में ये फरमाया
वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला कासे अल्लाह ने नबी ने शान जो ये लिखो ओ मुस्तकीम उशा के माशा ओ अम्मा दे हाल वा असांखे सोने साईं जो अखलाक ॿुधाए असांखे नबी साईं जो ॻाल्हाइण ॿुधाए असांखे नबी साईं जो विहण ॿुधाए असांखे नबी साईं जो घुमण ॿुधाए असांखे प्यारे साईं जो सुम्हण ॿुधाए अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जवाब में फरमाए थी छा तव्हां क़ुरान जी नथा पढ़ो छा तव्हां क़ुरान जी मुंहिंजी तिलावत न कई आहे छा तव्हां क़ुरान जी मुंहिंजी माना न सम्झी आहे सॼो क़ुरान मजीद मोहम्मद करीम जी तारीफ़ में भरियो पियो आहे खुलुकुल क़ुरान ईमानी जज़्बे सां सुभान अञा दिल जी गहराई सां अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी खुलुकुल क़ुरान तव्हां वञी क़ुरान शरीफ़ जी तिलावत कयो सॼो क़ुरान मजीद मिठे प्यारे मोहम्मद करीम जे शान में मान में मर्तबे में भरियो पियो जा बजा अल्लाह ने सॼे क़ुरान मजीद में सोने साईं जी तारीफ़ ऐं वखाण ओ मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा भाई वाह जो अल्लाह ने सोने साईं खे शान मान मर्तबो नसीब फरमायो वाह जो अल्लाह ने नबी साईं खे मेराज वारो तोहफ़ो नसीब फरमायो मुंहिंजो प्यारो साईं जॾहिं बैतुल मुक़द्दस में इमामत करे ॿाहिरि निकिरे थो साईं फरमायो बुराक बीठो इंतज़ार में वही बुराक ते वेठो हाणे फिज़ाई आसमान वारो सफ़र शुरू थियो और जे सफ़र जो ज़िक्र अल्लाह हीअं क़ुरान में करणु फरमायो सुमदना फतदल्ला फकान काब कौसैन वदना लगे तो बुख थियो सफ़ा हमरा हिकिड़ो मूंखे चइबो चई साईं महिरबानी करे जलसे हाल खे चवंदा कयो त बद पहिरीं हलाए मां जो छो चई साईं असां जलसे जे करे सॼो ॾींहुं बुख ते गुज़ारे तव्हां बिना फ़क़ीर हूंदा आहियो नी भलो करे आया हो न पोइ ईमानी जज़्बे सां चयो सुभाणे अल्लाह पोइ मुंहिंजे जी बाट वारा असुल चपन था चयो बाबा सब करे जी सरी जी जो सुभान जिनके कुरान मजीद वणे तो बुलंद आवाज से जो सुभान मुझे प्यारे साईं मुझे आका साईं मुझे रब साईं अरे फिजाई आसमान वालो सबर से ओ साईं फरमायो का आसमान पार जा ले आसमान पार क्यों पार चौथों पंजों छहों सतें दे वणी पार करे आसमान दे बिठा साईं फरमायो दे बुराक भी उधर जिब्राइल अमीन भी प्यारे साईं फरमायो जिब्राइल अमीन के चमशाए बुराक भी बीजो तुम भी बीजो हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं अगते न बुराक करी सघो न मारी सघो ताकत ही ना असांखे जो असां अॻिते रहो असांजे सफ़र जो इख़्तितामी थी तव्हांजे सफ़र जी शुरूआत थी साईं जेॾो सफ़र करे आया आहियूं ज़मीन खां आसमान ताईं वरी अञा एॾो वॾो सफ़र थिया साईं फरमायो एॾो वॾो सफ़र कीअं तय थींदो चई त साईं अल्लाह रफ़ जी सवारी तव्हांजे लाइ मोकिली आहे इहा बीठी आहे रफ़ वारी सवारी हिन ते पंहिंजा क़दम मुबारक रखंदा आहियूं त बिना देर जे या रफ़ वारी सवारी अख़्शब में वञी तव्हांखे अल्लाह वटि अर्श मौला ते पहुचाए
साईं फरमायो मां रफ वाली सवारी ते वेंदो जाई पई ख़बर ही न पई अक्शिम में रफ वाली सवारी वञी उते पुॼायो जाथे मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं ओ भर न्यारा पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं ओला न्यारा पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं ॾखिण न्यारा पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं उत्तर न्यारा पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं सुमदना فتدلّى فكان قاب قوسين أو أدنى أنا إيماني جذبه صاحب أنا بلند आवाज صاحب ओ मुझे प्यारे साईं अल्लाह साईं मावनी पोत अर्शे मौला दे मां पोत जाने पियो नज़र क्या मुझे रब मुझे साम्हूं है मां मोहम्मद करीम विच में वेठो चौधारी फाकुर मूसा अल्लाह साईं जो साहिब जो ॾिठो अल्लाह हुयो साईं फरमायो लईस कभी मिसली शयुन अल्लाह जे मिसाल का शय न जो मां मिसाल जे तौर ते रब था आगे समझा वही साहब पुछा कई साईं अल्लाह साईं के ॾिठो त उन महिल तव्हां जी कैफियत कहिड़ी साईं जन सोचन पिया त छा जवाब ॾिनो वञे अञा मुंहिंजो प्यारो मोहम्मद करीम सोच में हो त अल्लाह ने आयत नाज़िल फरमाई मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा अल्लाह फरमाए शाथा पुछो इन सवाल जो जवाब अल्लाह तुझा जॾहिं प्यारो मोहम्मद करीम अल्लाह जी ज़ियारत पियो करे त एॾो पियो मज़ो अचे अल्लाह जी ज़ियारत में जो जेतिरो मिठे मोहम्मद करीम खे मुबारक लॻे शब बि न मुझे प्यारे साईं मुझे आका साईं मुझे रब साईं मुझा प्यारा नबी दे हाल वाल दोस्त दोस्त ने विंदो आ तो तोहफो खणी विंदो आ यार यार ने विंदो आ तो तोहफो खणी विंदो आ पीरी प्यारे ने विंदो आ तो सुखड़ी खणी विंदो आ तुमरा दे हाल वाल सोना नबी एडी मंगल करया वा एडो सफर करया वा शा खणी आई मुझे प्यारे साईं फरमायो मा अल्लाह के जवाब फरमाया अत्तहियातु लिल्लाहि वस्सलातु वत्तय्यिबात अञा ईमानी जज्बे सां अञा बुलंद आवाज सां ओ मुझा अल्लाह मां एड़ी शे दुनिया मां जेका तो अल्लाह वट आहे रब दार से जाने पियो पर कचारी बरकरार रख दे अल्लाह ने फरमाओ मुझा आया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन अजा बुलंद आवाज से ता भी 14 शरीफ बोल जा दुआ करो कुछ ता पाजा भी दुआ करो ईमानी जलवे समझो सुभान अल्लाह गली जी सर जी समझो सुभान अल्लाह क्या फरमाया नबी ने कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल ये तोहफा खड़िया वा कबूल अल्लाह फरमाओ मुझा प्यारा नबी वाह जो तोहफा खड़िया वा जाई भाई ये शे मां वठ आनी ने जेके तू खड़िया वा हाने मां अल्लाह साईं भी तोखे तोहफो तो ॾियां साईं कहिड़ो या सलाम
अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ओ मुझा प्यारा नबी सदाई तू सलामती सलामत रहंदे, सदाई मां अल्लाह जो रहमतूं तुझे मथो नाज़िल थींदियूं, सदाई मां अल्लाह जो बरकतूं तुझे मथो नाज़िल थींदियूं। नज़र रखियो मुझे प्यारे मोहम्मद करीम दे हाणे अहिड़े वक़्त में भी मुझो सोनो साईं पंहिंजे उम्मत जो यादि करे अल्लाह साईं मुझो प्यारो नबी तो फरमायो मुझा अल्लाह साईं मांखे तो तौबो मिलियो, मुझी उम्मत लाइ भी दुआ मिले। अल्लाह फरमायो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। सच्चा मिठा मोहम्मद करीम गुलाम गरबा उन्हनि जे मथो भी मां अल्लाह जो रहमत नाज़िल थींदियूं, बरकतूं सदाई उहे भी आबाद ऐं शादाब रहंदा। नबी से फरमायो वाह जो कटे पर हाणे मां मिंटनि में ॻाल्हि पुॼाणी ते पुॼाया। साईं फरमायो जॾहिं मुंहिंजी वापसी थी मां अल्लाह खे अर्ज़ु कयो त अल्लाह ने वाह जो तुंहिंजी कचहरीअ में मज़ो आयो, वाह जो लुत्फ़ दोस्त हाणे महिरबानी फरमाए मांखे अहिड़ो तोहफ़ो बदिलाए ॾियो जो उहो तोहफ़ो मत ताईं पुॼायां, मत उन तोहफ़े सां फाख़ुर पाए, उन तोहफ़े जे वजह जे करे उन्हनि खे अहिड़ी राहत मिले, अहिड़ो सुकून मिले जेको अॼु मां मोहम्मद करीम खे रूबरू अल्लाह जे पंहिंजी ज़ियारत में मिलियो आहे। पोइ अल्लाह से फरमायो मुंहिंजा प्यारा नबी मां तोखे 50 नमाज़ ॾियां, घणियूं 50 नमाज़ ॾियां थो खणी वञ उम्मत लाइ। उम्मत तुंहिंजी जॾहिं नमाज़ में बीहंदी मुंहिंजो वाइदो आहे, अल्लाह फरमायो मुंहिंजो वाइदो आहे जॾहिं नमाज़ में बीहंदी त मां उन्हनि खे अहिड़ो ई मज़ो नसीब कंदुसि जहिड़ो अॼु तोखे रूबरू पंहिंजी ज़ियारत में नसीब कयो। मुंहिंजो सोनो साईं ख़ुशीअ ख़ुशीअ में 50 नमाज़ूं खणी वापसि। अल्लाह अकबर कबीर। शै आसमान दे मूसा अलैहिस्सलाम सां मुलाकात थी। हज़रत मूसा फरमायो साईं रब जी ज़ियारत थी वई। साईं फरमायो ॾाढो मज़ो आयो, फरद अची वई। हज़रत मूसा जो रहमत लाइ शादा खणी वञो। साईं फरमायो 50 नमाज़ूं हिते ज़हान निकिरी हज़रत मूसा रड़ करे चई त साईं 50 नमाज़ूं न पढ़दा तव्हांजा मती मांखे ख़बर आहे पंहिंजनि जे अफ़ालनि जी। ओ मुंहिंजा सोना साईं महिरबानी फरमाए अल्लाह को दुआ करो त अल्लाह साईं कुझु माफ़ करे वञ नमाज़ूं। साईं अल्लाह खे अर्ज़ु कयो 5 नमाज़ां माफ़ कयो। हज़रत मूसा फरमायो साईं घणियूं बचियूं? नबी से फरमायो 45। चई 45 भी नमाज़ां न पढ़दई अञा अल्लाह को दुआ करो। वरी साईं अर्ज़ु कयो अल्लाह खे वरी 40 नमाज़ां बचियूं। वरी हज़रत मूसा जो साईं 40 भी न पढ़दा। हलदे हलदे 45 नमाज़ां माफ़ थियूं, बाक़ी वरी 5 नमाज़ां बचियूं। नबी साईं अखियूं मुबारक नार वही पिया, रोई पिया। नबी साईं पाण फरमायो मां त उम्मत खे नुक़सान ॾेई छॾियो, खसारे में वञी छॾियमि। हा जेकॾहिं 50 नमाज़ूं ॼणा मुंहिंजी उम्मत नमाज़ ई नमाज़ में हुजां, सवाब ई सवाब में हुजां, नेकिन ई नेकिन में हुजां, मेराज जे मज़े ई मज़े में हुजां। हाणे 5 नमाज़ूं बचियूं, अलाए छा मुंहिंजी उम्मत जो हाल थींदो। अल्लाह से फरमायो मुंहिंजा प्यारा नबी अखियूं मुबारक करो, पाणी वहाइण जी ज़रूरत न आहे। अर्श जुम्बश में थो अचे, ज़मीना फाटा फाटा जो करनि। महिरबानी फरमाए अखियूं मुबारक जो पाणी जॾहिं मां अल्लाह साईं तव्हांजे सदके तव्हांजे उम्मत खे इहो फेके थो ॾियां जो पर्दा त तव्हांजा उम्मती 5 नमाज़ूं पर मां अल्लाह हुननि जे ख़ातिर में आमाल नामनि में 50 नमाज़ुनि जो सवाब लिखाए छॾींदोमांव। हिनखे बरो थो वठे नमाज़ पढ़ण, रुॻी खाइण हुजे न पीअण हुजे, घुमण फिरण हुजे, टच मोबाइल हुजे, ॿी शइ हुजे, बसि वेठो ई नथो अचे नमाज़। हींअर नमाज़ां बख़्शायो आहे। हिकिड़ो जेको चए साईं असांखे आसिरो आहे प्यारे मोहम्मद करीम। मां चयो अल्लाह ॼाणे थो, नबी साईं पाण फरमायो आहे त मां बेनमाज़ी जी शफ़ाअत न कंदुसि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त महिरबानी फरमाए पाण में नमाज़ पैदा
मेहरबानी करे नमाज जा आशिक़े पतंगे परवाना बणजे न भजो नमाज हो न टुको न थियो पाज़ीरा मां लाउड स्पीकर जे ज़रिए हमने ने भेनन के बेअर्ज़ो किया तो सुनो साईं मिठो मोहम्मद करीम तव्हां असांजे लाइ अॼु असां तव्हांखे आम दोस्तनि यारनि जे तोहफ़नि जो क़दुरु आहे पर ॿिन्ही जहाननि जे सरदार मिठे मोहम्मद करीम जे तोहफ़े जो क़दुरु न आहे छो मुसलमान ईअं थी पिया छो ईअं नबी साईं जी ग़ुलामी जी बेक़दरी था कयो जेकॾहिं नमाज़ न पढ़ियो त ख़बर क़यामत में रत जा फड़ा हणणा पवंदव अक़ीमुस्सलात जो घर फातर के भी नमाज ही पढ़ाईंदा केड़ी दी कसर दी यार ता भी नमाज केड़ी दी ता के तकलीफ जे नमाज अदा जो नमाज दे वने तो लगे बिजली की शाटा थी अचन गाला न था जो नमाज दे वने तो चाहो लगे दरिया पार करणो तो पे जो नमाज दे तो वने आज मतलब उधर करणो तो पे ओ मेरे नमाज में नुकसान है नमाज में जो फायदा जो नमाज में फायदा ही फायदा नमाज पढ़ दो ता सदाई सुकून में गुज़ारे नमाज पढ़ सदाई नमाज पढ़ दो गुज़ारे अला बिल्कुल्लाह तत्मईन रहमत नमाज में बरकत नमाज क़यामत जे ॾियारे पंहिंजे परवाने जी साझाणी दी पंहिंजे यसा नूरुहुम बैन अयदीहिम व बइमानिहिम नमाज पंहिंजनि परवाननि खे मैदान में भाकुर पाए निड़ जे चुनियूं ॾेई सदक़दी यसा वरी सवा लख नबियनि जी ज़ियारत कराईंदी इहा ई नमाज वरी सवाल नबियनि जे साहबनि हाल में तंगा मिलाईंदी इहा ई नमाज ख़ासि तौर ते नबी साईं जे साहबनि हाल में तंगा मिलाईंदी अबू बकर सिद्दीक़ सां मुलाक़ात कराए उमर फारूक सां कराए उस्मान गनी सां महफ़िल हणाए अली मुर्तज़ा जी ज़ियारत कराए हज़रत इमाम हसन हुसैन सां महफ़िल हणाए हज़रत सैयद हज़रत बिलाल हज़रत अम्मार सां कचहरियूं कराए इहा ई नमाज वरी तव्हांखे वलीअ ने कुतुबनि ऐं सन अफ़ज़ालनि सां मिलाईंदी वरी इहा ई नमाज तव्हांखे पिश्क पुॼाईंदी वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नता अल्लाह से सभी की नमाज नंदन मदन की नमाज वो की ॾाढी खुशी थी जो मां खा घड़ी आया उसका के कुरान शरीफ ॿुधाया अल्लाह अमल की तौफीक नसीब फरमाए ऐं असांजे मौसम मौलाना साईं रहमान नगर आसरा की मेहनत अल्लाह कबूल फरमाए साईं की मदद से साईं की मदद के क़यामत अल्लाह आबाद शादाब फरमाए अल्लाह से साईं जो मेरे में साईं जी सेहत में साईं जी इज्जत में बरकत नसीब फरमाए अल्लाह से साईं जे बचन में बरकत नसीब फरमाए दुआ है अल्लाह ताला तासा समूरन के सही माना में मुसलमान बनने की तौफीक नसीब फरमाए वाह खुदा अल्हम्दुलिल्लाह।